नाज़रीन ख़बर है घोसपुर वारे इलाइक़े में घोसपुर भरसा खरड़ो शाख वारे इलाइक़े में भया बिरादरी के ॿिनि धुरनि में रस्ते के लंघ तां झेड़ो थी पियो है। झेड़े दौरान ॿिन्ही धुरनि हिक ॿिए मथां लठियुनि ऐं कुहाड़ियुनि जो आज़ादाना इस्तेमालु कयो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरनि जा 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। धुरनि जे झेड़े दौरान ज़ख़्मी थियण में बददीन भयो आदम दिलबर ग़ुलाम रसूल रमज़ान अब्दुल हक शाबान वकार मिस्री खान ऐं ॿिया शामिल आहिनि। वाक़े जे ज़ख़्मियुनि खे वारिस घोसपुर जी सरकारी इस्पताल खणाया आया, जिते डॉक्टर न हुजण करे ज़ख़्मियुनि खे सिविल इस्पताल कंदकोट मां तिबी इमदाद ॾेई खेनि लाड़काणे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॿिए पासे जमाल पुलिस ॿिन्ही धुरनि जी धार NC दाख़िल करे वधीक जांच शुरू करे ॾिनी आहे। आख़िरी इतलान ताईं का भी गिरफ़्तारी अमल में न अची सघी। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।